नाज़रीन, चक में शहरनि जे सॾ ते बिजली जे हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ वीडियो रिपोर्टर निसार जागीराणी। जी निसार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक शहर में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग के ख़िलाफ़ चक शहर के समाजी अगवान डॉक्टर नवीद अहमद महर के सॾ ते चक के शहरनि फ़कीर अब्दुल जब्बार महर, फ़कीर अब्दुल हमीद महर, अख्तियार अहमद कुमरो, वली मोहम्मद भयो, नजमदीन महर, सनाउल्लाह महर ऐं ॿियनि चक शहर में शटर बंद एहतजाज करे हज़ारे शहरनि पंजगली चौक खां रैली कढी नाको नंबर 1 ते धरणो हणी वेही रहिया। ऐं रैली में शरीक जेको शहरनि जो चवणु हो त वापदा वारनि चक शहर लाइ ईंदड़ बिजलीअ जे 11,000 लाइननि में हथरादू फॉल्ट विझी बिजली जेका आहे 24 कलाक बंदि कई वञे थी। बिजली बंदि हुजण सबबि जेको आहे सॼो शहर जेको आहे उहो अज़ाब भोॻे रहियो आहे, कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हो त चक शहर में जेको बिजली जी बदतरीन लोड शेडिंग में जेके वापदा वारा लोकल वापदा वारा आहिनि उन्हनि जो घणो हथु आहे। उन्हनि जेको आहे मुताबिक़ चयो चक शहर में बिजली जेका लोड शेडिंग आहे हथरादू उहा ख़तमु कई वञे ऐं जेका आवाम में बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे त जीअं जेको आहे चक शहरी कारोबार करे सघनि। जी निसार, अवां जी महिरबानी।